अन अबी हुरैरता रदियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम खैरु बैतिन फिल मुस्लिमीन बैतुन फीहि यतीमुन युहसनु इलैहि व शर्रु बैतिन फिल मुस्लिमीन बैतुन फीहि यतीमुन युसाउ इलैहि। हज़रत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, मुसलमाननि जे घरनि मां सभ खां भलो घर उहो आहे जंहिं घर में यतीम सां भलाई कई वञे, ऐं सभ खां बुरो घर उहो आहे जंहिं में यतीम सां बुरो सलूक कयो वञे। सोचियो ज़रा, हिकु यतीम जेको प्यार ऐं सहारे जो मुहताज आहे, जेको कंहिंजी महिरबानी सां मुरकण थो चाहे, मुस्कुराइण थो चाहे, त उन जी दिलि में ख़ुशी विझण त छो न पंहिंजे घरनि खे कंहिं यतीम जे लाइ पनाहगाह बणायूं, जो अल्लाह ताला असांजे घरनि में बरकत, रहमत, सुकून नाज़िल फरमाए ऐं उन्हनि घरनि में शुमार फरमाए जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल वटि भला घर सॾिजनि। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।